बैरकी में शेख बिरादरी पारां फांसीअ जे अॾे ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। जन्नत शेख, रहमत, शौकत अली ऐं ॿियनि दाईंदे चयो त सदन कॉलोनी में जीअं शेख पुलिस जे आशीर्वाद सां फांसीअ जो अॾो हलाए पियो, जंहिं ख़िलाफ़ आवाज़ खणण ते मथनि कूड़ा केस दाख़िल कराया विया आहिनि। जीअं शेख मुस्तफ़ाबाद कॉलोनी में जेको असांजे पाड़े में रहण वारो आहे, असांजो अज़ीज़ आहे, पर सर उहो फाशी अॾा हलाए थो। असां उनखे झलियो आहे। उन जी धीअ उथी वञी करे पटिशन दाख़िल कई आहे, कपिड़ा फाड़े मुंहिंजे भाउ जे मथां नाहक जा केस दाख़िल कया अथनि। हाणे चवनि था असांखे चटी माण्हुनि खे ब्लैकमेल करनि था। सर, इहे पहिरें नंबर जा ब्लैकमेलर आहिनि। जीअं शेख विद जीअं शेख जा 4 पुट ऐं जीअं शेख जूं धीअ, हे ब्लैकमेल करे माण्हुनि खां असां चटियूं घुराइनि था। पूरी कॉलोनी गवाह आहिनि। सही असां IG सिंध खे अपील था कयूं, एडिशनल IG खे अपील था कयूं, SHO खे असां अपील कयूं था। मोतबर चांडियो SHO आहे डेरकी थाणे ते। मां चांडे क़ौम जो नौकर आहियां, पर SH अञा ताईं असांजो को कुझु न कयो आहे, ना असांजी का अपील ॿुधी आहे। सही मां अपील थो कयां, असांखे इंसाफ़ मिले। जीअं शेख फांसी अॾा हलाए थो, असांजे ॿारनि ते इहो करे थो, नाहक जा इल्ज़ाम लाए थो, नाहक जा केस करे थो। ॿुधे न, असांजी न डेरकी ॿुधे थी पुलिस वारा, न असांजी मीरपुर ॿुधे थी। असां उन्हनि खे झलियूं था, उहो नथा मोड़े। असां ॿारनि ते नाहक असां इल्ज़ाम लाइनि था, नाहक असां ते ज़ुल्म कयूं वेठो आहे। असांजी कोई नथो ॿुधे। केक जो त मसइलो आहे, ऊचायूं त हर टाइम कॾहिं असांखे कुटींदो, कॾहिं मासी खे, कॾहिं कंहिंखे, सम्झी। फालशी अॾा हलाए थो, सादगाबाद त कर, कोट सज़ल, संजरपुर, मीरपुर, घोटकी त कर, इहो कमु करे थो। ग़लति असां चए थो इहो कमु न कर, वरी बि इहो ग़लति कमु करे। पुट हुनजा सारे इहे ग़लति कमु करनि। असां जीअं शेख जेको फांसी अॾा हलाईंदो आहे, पुटनि सुधा कूड़ा केस खदो आहे। मुंहिंजा भाइनि ते कूड़ा केस खदो आहे। हा, मुंहिंजे उनजी धीअ कपिड़ा फाड़ींदियूं आहिनि। ठीकु आहे, मुंहिंजे भाइनि खे फसाईंदियूं आहिनि। इहो कदो कूड़ा केस कदो आहे। जीअं शेख पुटनि सुधो कूड़ा फंशा कंदो आहे। हुननि चयो त जवाबदार मथनि हमला करे पियो। पुलिस बेसाहन बिट बनल आहे जेका तहफ़ुज़ न पई फराहम करे। शेख बिरादरी मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि तहफ़ुज़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।